अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु तव्हांखे बैकग्राउंड माना कंहिं फ़ोटो जो बैकग्राउंड कटण या वरी कंहिं बैकग्राउंड जो चेंज करणु, कंहिं फ़ोटो जो बैकग्राउंड चेंज करणु कहिड़ी तरह सां चेंज करे सघिजे थो। ऐं सभ खां पहिरीं त तव्हां फ़ोटो जो बैकग्राउंड साफ़ कीअं कजे, तमामु आसान तरीक़ो आहे जेको तव्हांखे ॿिनि एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। हिकिड़ी एप्लीकेशन जो नालो आहे बैकग्राउंड एडिटर। ॾिसो इहा एप्लीकेशन तव्हां ॾिसो पिया। सभ खां पहिरीं तव्हां हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करियो। हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करण जे लाइ तव्हांखे टेलीग्राम एस लाशरी टेलीग्राम जे अंदरां डाउनलोड करे सघो था ऐं अब्दुलसलाम लाशरी टेलीग्राम जे चैनल जेको ठहियल आहे तव्हां उन जे अंदरां डाउनलोड करे सघो था। ॿिए नंबर ते इहा एप्लीकेशन जेकी आहे पिक्सल लैब, ॿियो नंबर ते इन एप्लीकेशन जो इस्तेमालु कंदुसि। सभ खां पहिरीं इहा एप्लीकेशन जेके तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड करणु चाहियो था, प्ले स्टोर तां बि तव्हांखे मिली वेंदियूं। सभ खां पहिरीं तव्हां बैकग्राउंड एडिटर खे तव्हां ओपन करियो। ॾिसो ओपन करण खां पोइ ॾिसो जेको निशान लॻा तव्हां हीउ जेको लोड ऐं फ़ोटो तव्हां हिन जे अंदरि क्लिक करियो। ॾिसो पोइ तव्हां गैलरी मां तव्हां को पंहिंजो फ़ोटो खणो। ॾिसो मां पंहिंजी इहे फ़ोटो खई आहिनि। फ़ोटो करण खां पोइ ॾिसो हीउ टिक वारो निशान तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो जंहिं तव्हां पहिरीं नंबर ते ऑटो वारो निशान आहे, ॿिए नंबर ते जेको हीउ निशान आहे, टे नंबर ते जेको हीउ निशान आहे, चौथे नंबर ते हीउ निशान आहे, तव्हां जेको ऑटो वारो निशान तव्हां हिन ते क्लिक करियो। ॾिसो ऑटो निशान करण खां पोइ तव्हां हिन ते क्लिक करियो। ॾिसो हीउ जेको हिकु जहिड़ो रंग हूंदो उहो ऑटोमेटिकली कटिजी वेंदो। ॾिसो हीउ जो हिकु जहिड़ो जेको रंग हूंदो ऑटोमेटिकली कटिजी वेंदो। ॾिसो ठीकु आहे न। ऐं जो ॿिए नंबर ते जेको मैजिक लिखियलु आहे तव्हां मैजिक ते क्लिक करियो। ॾिसो मैजिक ते क्लिक करण सां तव्हां ॾिसो हीउ ऑटोमेटिकली कटिजी वियो। ॾिसो तव्हां हिनखे आसानी सां डिलीट करे सघो था। सो इन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन ॾिसी रहियो ज़ूम वारो, तव्हां हिन ते क्लिक कयो। ज़ूम ते क्लिक करण पोइ तव्हां हिनखे इन तरीक़े सां तव्हां वेझो करियो। त वेझो करण खां पोइ ॾिसो तव्हां वरी जेको मैजिक वारो ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। सो हिन ते क्लिक करण तव्हां हिनखे बिल्कुलु कटियो। रिकॉर्डिंग थियो मां ॿ मिंट। ॾिसो हीउ जेको कन कटिजी वियो आहे। तव्हां हिनखे वापसि हिन ते हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। ॾिसो हीउ ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं ॾिसो जेको जेकी शइ कटिजी वई तव्हां हुनखे वापसि आणे सघो था। ॾिसो तव्हां बिल्कुलु इन तरीक़े सां तव्हां आणे सघो था। तव्हांखे बिल्कुलु तव्हां पंहिंजी मोबाइल खे इन तरीक़े सां तव्हांखे मुकमल साफ़ु करिणो आहे। ठीकु आहे न। तव्हां इन तरीक़े सां तव्हां हिन फ़ोटो खे मुकमल साफ़ु करियो। ॾिसो मूं हिनखे मुकमल तरीक़े सां कटे छॾियो आहे। तव्हांखे बि इन तरीक़े सां इन्हनि टिनि खे जो इस्तेमालु करे तव्हांखे बिल्कुलु टिनि खे इस्तेमालु करे तव्हां इन फ़ोटो जो बैकग्राउंड कटे सघो था आसानी सां। उनखां पोइ ॾिसो तव्हां हीउ जेको ऑप्शन ॾिसो डन वारे ऑप्शन ते क्लिक करे ॾिसो मुकमल तरीक़े सां कटिजी वियो आहे। जेके नंबर आहिनि तव्हां पंज नंबर मां को बि नंबर रखी सघो था। ॾिसो मूं हिन ते 5 नंबर रखियो आहे। हिन 5 नंबर रखण खां पोइ तव्हां हिन फ़ोटो खे सेव कयो। ॾिसो मुंहिंजी फ़ोटो सेव थी वई आहे। हाणे आउं कहिड़ी एप्लीकेशन जो इस्तेमालु कंदुसि, उहा जेकी हीअ एप्लीकेशन आहे फ़ोटो पिक्सल लैब। ऐं इन फ़ोटो खे बैकग्राउंड जेको लॻाइणो आहे, बैकग्राउंड फ़ोटो जो चेंज करिणो आहे, उहो तव्हां पिक्सल लैब जे करे तव्हां फ़ोटो जो बैकग्राउंड आसानी सां चेंज करे सघो था। तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। ओपन करण खां पोइ ॾिसो जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं हिन जे अंदरि जेको कुझु लिखियलु आहे तव्हां हिनखे पहिरीं डिलीट करियो। त डिलीट करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको इम्पोर्ट जेको ऑप्शन लिखे तव्हां हिन ते क्लिक कयो या वरी तव्हां हिन जे अंदरि वञी करे
जो फ्रॉम गैलरी ॾिसो ये ऑप्शन तव्हां इनजे अंदरि वञी करे ये ऑप्शन इनजे पोइ तव्हां फ्रेम गैलरी में अंदरि वञो। ॾिसो ई मूं बैकग्राउंड खयो हिन खां पोइ तव्हां इहो जेको ओके वारो निशान तव्हां हिन ते क्लिक करियो। ॾिसो हीउ बैकग्राउंड तव्हांजो खॼी वियो आहे। हिन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसो भई हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ इम्पोर्ट जो ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि क्लिक करियो। ऐं जेको तव्हां फ़ोटो कटियो आहे तव्हां हिनखे खणो ऐं तव्हां हिन ते क्लिक करे ॾिसो हिन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां हिनखे वञी करे ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो स्ट्रोक वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक पोइ तव्हां हिनखे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ ॾिसो तव्हां हिनजे अंदरि कोई बि रंग रखी सघो था। ॾिसो त मूं हिनजे अंदरि तव्हांखे जेतिरो बि तव्हां चाहियो तव्हां एतिरो रखी सघो था। तव्हांखे हिनखे सिर्फ़ु हिकु या ॿ रखिणो आहे, सिर्फ़ु तव्हांखे हिकु रखिणो आहे। तव्हां जेको ॾिसो पोइ तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। तव्हां हिनखे एनेबल करियो। ठीकु, हिनखे एनेबल करण खां पोइ ॾिसो जेको हीउ ऑप्शन तव्हां हिनखे घटाए सघो था, वधाए सघो था। तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते पोइ तव्हां हिनखे बि वधाए सघो था ऐं ॾिसो तव्हां हिनखे वधाए सघो था। ॾिसो तव्हां हिनखे बि वधाए सघो था। ॾिसो पोइ जेको हीउ टिक वारो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन ॾिसो पिया तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको टैक्स वारो जेको तव्हां निशान ॾिसो पिया टैक्स वारे निशान ते क्लिक करियो ऐं तव्हां हिन जे अंदरि पंहिंजो नालो लिखो। सो पंहिंजो नालो लिखायो। तव्हां हिन जे अंदरि सिंधी फ़ॉन्ट लॻायो। ये सिंधी फ़ॉन्ट ऐं तव्हांखे // टेलीग्राम जे अंदरि लॻाए छॾीनि। तव्हां हुतां बि सिंधी फ़ॉन्ट डाउनलोड करे सघो था। काफ़ी सारा सिंधी फ़ॉन्ट हिन जे अंदरि मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसो हीउ फ़ॉन्ट मूं हिन जे अंदरि खयो आहे। हीउ फ़ॉन्ट तव्हांखे बि फ़ॉन्ट जेको तव्हांखे मिली वेंदो // टेलीग्राम जे अंदरि तव्हांखे मिली वेंदो। ठीकु आहे न। हुनखां पोइ ॾिसो तव्हांजी साइज़ वधाइण खां पोइ ॾिसो कलर वारो ऑप्शन आहे। तव्हां कलर वारे ऑप्शन ते क्लिक करियो ऐं तव्हां हिन जो को बि रंग रखो। तव्हांजो अछो ई रंग सही आहे। तव्हां हिन ते क्लिक करे ॾिसो हीउ जो स्टॉक वारो निशान तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ॾिसो पिया स्टॉक विथ तव्हां हिनखे वधायो त तव्हांजो स्टॉक विथ जो रंग बि चेंज करे सघो था। ॾिसो मूं जो रंग चेंज कयो। रंग पोइ तव्हांजो सही वारो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो तव्हां शेडो वारो ऑप्शन जेको तव्हां ॾिसो शेडो वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिनखे एनेबल करियो ऐं तव्हां बिल्कुलु तव्हांजो टिक वारो निशान तव्हां हिन ते क्लिक करियो। ॾिसो पोइ जॻह तव्हां 3D वारो ऑप्शन न ॾिसो तव्हां 3D ऑप्शन ते क्लिक करियो त पोइ तव्हां हिनखे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ ॾिसो तव्हां हिनजी साइज़ घटायो। पोइ तव्हां सही वारो ऑप्शन तव्हां ॾिसो तव्हां सही वारे ऑप्शन ते क्लिक करियो। ॾिसो पोइ हीउ जेको ऑप्शन एम्बोस वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसो पिया तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां हिनखे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ ॾिसो तव्हां हिनखे बिल्कुलु जेतिरो तव्हां रखंदा तव्हां हिनखे रखे सघो था। ऐं जो सही वारो ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन जेको तव्हां बैकग्राउंड फ़ोटो लॻाए तव्हां हिनखे बिल्कुलु बराबरि ते रखो। बराबरि रखण खां पोइ ॾिसो हीउ जेको शेयर वारो ऑप्शन आहे शेयर वारो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो तव्हां हीउ जेको डिफॉल्ट लिखियो तव्हां हिन जे अंदरि वञो। तव्हां हिनखे अल्ट्रा ते रखो। अल्ट्रा ते रखण खां पोइ ॾिसो हीउ सेव टू गैलरी आहे। तव्हां हिनखे पंहिंजी गैलरी जे अंदरि तव्हां सेव करियो। दोस्तों यही भी अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आहे वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे।
ऐं तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। ॾिसो जेके तव्हां AS लाशर यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ना कयो, महिरबानी करे तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करियो। ॾिसो जेकी मूं वीडियो जेकी फ़ोटू जेको ठाहियो आहे उहो तव्हांखे आउं ॾेखारींदो कहिड़ी डिज़ाइन सां ठहियो आहे। ॾिसो तमामु फुल HD में ई फ़ोटू मूं इनखे फ़ोटू खे सेव कयो आहे। बिल्कुलु तव्हां इन तरीक़े सां तव्हां ठाहे सघो था। ये भी वीडियो जेके तव्हांखे वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु करियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।